नाज़रीन वाक़िया के नाज़रीन पंजाब असैम्बली के स्पीकर चौधरी परवेज़ इलाही ऐं डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी विच में छिकताण चोट चढ़ियल आहे। स्पीकर पंजाब असैम्बली डिप्टी स्पीकर के स्टाफ के मुअत्तल करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। असैम्बली सेक्रेटरीट ज़रिए जो चवणु आहे त स्पीकर चौधरी परवेज़ इलाही ॿिनि असिस्टेंट प्रोटोकॉल ऑफिसर्स ऐं हिकु स्टाफ ऑफिसर के मुअत्तल करे छॾियो आहे। ज़रीन वाजिब मोहम्मद शाहिद असीम भट्ट ऐं मोहम्मद अमान ख़ालिद के मुअत्तल कयो वियो आहे। स्पीकर टिनी ऑफिसरनि ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। ज़रिए जो चवणु आहे त पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड दौरान स्पीकर के ऑफिसरनि बाबति ख़दशा हुआ जंहिं ते कार्रवाई कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पंजाब असैम्बली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही ऐं डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी विच में छिकताण चोट चढ़ियल आहे। स्पीकर पंजाब असैम्बली डिप्टी स्पीकर जे स्टाफ के मुअत्तल करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया अवांखे असैम्बली सेक्रेटरीट ज़रिए जो चवणु आहे त स्पीकर चौधरी परवेज़ इलाही ॿिनि असिस्टेंट प्रोटोकॉल ऑफिसर्स ऐं हिकु स्टाफ ऑफिसर के मुअत्तल करे छॾियो।